वॾा माछुनि जी रवाशन औरत अगवा बाद दारुल अमान मोकिल न्याणी खे वापसि करे इंसाफ़ जी अपील कई आहे। औरत गुल ख़ातून टिकट दाहींदे चयो त 2 साल अॻु स्कूल वेंदे संदसि न्याणी अनिला खे स्कूल वेंदे अगवा कयो वियो, जितां खेसि बलोचिस्तान में कैद रखियो वियो। संदसि चवणो त न्याणी खे आज़ाद करायो, जंहिं बाद जवाबदारनि पुलिस ज़रिए खेसि दारुल अमान मुंतक़िल करायो। 2017 जी मुंहिंजी छोकिरी 28 तारीख़ 8 महीनो गुम थियल बलोचिस्तान में छोकिरी मुंहिंजी वञी हिननि हितां पुलिस जेको आहे त मोकिले छॾी हुई त हिन जी माउ हिनखे विकिरो करे छॾियो आहे। उहा जेका छोकिरी आहे 12 महीने मूंसां हुन छोकिरी राब्तो मैसेज जे ज़रिए कयो। मां हुते बलोचिस्तान वञी DIG मूंखे पंहिंजी छोकिरी रिकवर कराए ॾिनी, जेका मां हिते अची नफ़ीसा शाह जे हाउस में अची छोकिरी मूंखे ॾेई विया। गुल ख़ातून चयो त दारुल अमान में न्याणी सां मिलण बि नथो ॾिनो वञे, जेको साण ज़ुल्म आहे। औरत अपील कई त न्याणी खे वापसि ॾियारे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुंहिंजे बचे खे वरी जेको मूंखे वरी धमकाईंदा था रहनि, मां पाण सिर बचाइण लाइ कंहिं महिल किथे थी रहां, कंहिं महिल किथे थी रहां पई। हिन महिल त मुंहिंजे पुठियां उहे माण्हू लॻल आहिनि ऐं मुंहिंजी छोकिरी जेको आहे त हींअर ख़ौफ़ में मूंसां कोई राब्तो ई कोन्हे। को 25 ॾींहं आहे त छोकिरी न असां सां ॻाल्हायो आहे, न वरी असांखे हितां लेटर थो मिले पियो त छोकिरीअ सां वञूं था त असांखे मिलण बि कोन था ॾियनि पिया हुते दारामान जी मैडम। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।